ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं रोहिड़ी खां। त रोहिड़ी में अणसुञातल हथियारबंदनि पारां पेट्रोल पंप तां फुर मुज़ाहिमत ते 2 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मोटरसाइकिल सवार 3 हथियारबंदनि मेन रोड ते वाक़िए ग़ुलाम मुस्तफ़ा महर जे पेट्रोल पंप तां 44,57,000 रुपया फुर करे फ़रार थी विया। फुर वाक़िए दौरान मुज़ाहिमत करण ते हथियारबंदनि पेट्रोल पंप मालिक ग़ुलाम मुस्तफ़ा महर ऐं मैनेजर आमिर शेख के ज़ख़्मी करे छॾियो। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। रोहिड़ी खां अणसुञातल हथियारबंदनि पारां पेट्रोल पंप तां फुर कई वई आहे। मुज़ाहिमत ते 2 ॼणा ज़ख़्मी थी आहिनि जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी रोहिड़ी जो रिपोर्टर ओस्मान घुंजू असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी ओस्मान, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, रोड़ी के इलाके मेन रोड से सुकबल भरसा 3 नामालूम मोटरसाइकिल हथियारबंद की ज़रूरत है जो ॾींहुं ॾिठे जो टोटल पेट्रोल पंप आज के मालिक गुलाम फार्मर मैनेजर आमिर शेख का 44,57,000 रुपया जो फुर करे फरार थी गया। जो मज़ामत आमिर शेख गुलाम मुस्तफ़ा महर ज़ख़्मी थी गया जिनके इलाज लाइ टालका रोड़ी मुंतकिल किया है। जो मैनेजर आमिर शेख के 3 गोली लगन सबब सखर की निजी अस्पताल दाख़िल किया है। जैसे पेट्रोल पंप जो मालिक है वो मामूली ज़ख़्मी होने करे उनके घर रवानो किया है। फर्स्ट एड बाद उन मौके जो रोड़ी पुलिस के इतला दिनों वो रोड़ी पुलिस वाक़े बाबत जी जांच शुरू करे छड़ी है। पुलिस जो चवण है तो मुख्तलिफ जगह ता लगल CCTV जो कैमरा वो चेक कर रहे हैं। जल्द जो द्वार जो पतो लगाए वो होॾो आख़िरी तलान ताईं जो वाक़े जो केस दाख़िल न थी गयो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। उस्मान, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।